अस्सलाम वालेकुम आरबीएस बेसिक रिसर्च एकेडमी में तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु ही आहे वीडियो लेक्चर नंबर 15 पार्ट बी। दोस्तों हिन वीडियो लेक्चर में असां डिस्कस कंदासीं जेके बक़ाया टे स्टेप आहिनि उनखे। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो एग्ज़िबिट 6.1 स्ट्रक्चरल मॉडल असेसमेंट प्रोसीजर। जी असां पूरी पार्ट 1 ऐं पार्ट 2 में जेको स्ट्रक्चरल मॉडल असां उनखे डिस्कस कर रहिया आहियूं। त इन हवाले खां जेको आहे पहिरां असां टे स्टेप असां इन में डिस्कस करे चुका आहियूं पार्ट 1 में, ऐं पार्ट 2 में असां डिस्कस करे रहिया आहियूं बक़ाया टे स्टेप जंहिंमें आहे त असेस the effect size, assess the predicted relevance Q square and assess the Q square effect size. दोस्तों हलंदे हलंदे मां तव्हांखे ॿुधाईंदो थो हलां त हिते बि तव्हां ॾिसी रहियो त जेको स्मार्ट पीडीएस में जेको असां मॉडल ठहंदा उन मॉडल जा ॿ जेके हिसा हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे असांजो मेजरमेंट मॉडल जंहिं जे हवाले खां में अॻे असांजा ॿ हूंदा आहिनि रिफ्लेक्टिव ऐं जेको असांजो फॉर्मेटिव, ऐं ॿियो हूंदो आहे स्ट्रक्चरल मॉडल। सो हिते असां स्ट्रक्चरल मॉडल खे डिस्कस करे रहिया आहियूं। हाणे स्ट्रक्चरल मॉडल में जेको असांजो पहिरियों जेको असांजो स्टेप आहे यानी स्टेप नंबर 4 उहो आहे इफेक्ट साइज़। अच्छा, इफेक्ट साइज़ डिस्कस करण खां अॻु में थोरो मां ॿुधाईंदो त मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम सुमरो आहे। मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो, ऐं सां गॾु गॾु तव्हां हीउ सर्टिफिकेट ॾिसी रहिया आहियो जेको स्मार्ट पीडीएस अकेडमी तरफ़ां मूंखे मिलियो, जंहिंमें मां हुनजो ऑनलाइन जेको आहे कोर्स आहे स्मार्ट पीडीएस ते ई मां उहो कंप्लीट कयो। दोस्तों इफेक्ट साइज़ ए स्क्वायर तव्हांजे साम्हूं आहे। हाणे हिन में असां जीअं मुंहिंजो तरीक़ेकार आहे त सभ खां पहिरियों मां तव्हांखे थ्योरिटिकल पर्सपेक्टिव ॾिसंदो आहियां त थ्योरी सम्झाईंदो आहियां, उन खां पोइ वरी जेको आहे असां प्रैक्टिकल ते हलंदा आहियूं। त थोरो थ्योरी जो हवाले खां ॾिसी वठूं त इफेक्ट साइज़ जो कॉन्सेप्ट छा आहे। इफेक्ट साइज़ कॉन्सेप्ट खां सम्झण खां अॻु में असां थोरो आर स्क्वायर सम्झूं। हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त आर स्क्वायर मक़सदु इहो आहे त हिकु तरफ़ असां वटि डिपेंडेंट वेरिएबल हूंदो आहे, ॿिए तरफ़ असां वटि खोड़ सारा इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदा आहिनि। त जॾहिं असां सभिनी जो गॾियल जेको असरु आहे या इम्पैक्ट आहे तव्हांजो चेक था करणु चाहियूं, तव्हांजे इन जो कंट्रीब्यूशन केतिरो आहे तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल में, असां हिनखे आर स्क्वायर चऊं था। ठीकु आहे। हाणे हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो त इन एडिशन टू इवोल्यूटिंग द आर स्क्वायर वैल्यूज़ ऑफ ऑल इंडोजीनियस कंस्ट्रक्ट। एंडोजीनियस मीन्स द तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल, द चेंज इन द R square value being a specified exogenous construct is omitted. यानी असां स्मार्ट पीडीएस में हिक खां वधीक भी इंडोजीनियस डिपेंडेंट वेरिएबल थी सघनि था, यानी उते जेको भी कंट्रीब्यूशन आहे जेके तव्हांजा सभिनी इंडिपेंडेंट वेरिएबल हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल या ॿ असां उन मां डिलीट करे छॾियूं त उनजो केतिरो इम्पैक्ट तव्हांजो डिपेंडेंट वेरिएबल ते पए थो। ठीकु आहे। वेदर द ओमिटेड कंस्ट्रक्ट इज अ सब्सटेंटिव इम्पैक्ट ऑन द एक्सोजीनियस कंस्ट्रक्ट या न। हाणे जेकॾहिं असां हिकिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल डिलीट था करे छॾियूं, छा उनजो सब्सटेंटिव इम्पैक्ट पए थो या न। हाणे इन मां असांखे इहा बि ख़बर पइजी थी कि मुख़्तलिफ़ इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि असांजे मॉडल में, कंहिं वेरिएबल जो केतिरो कंट्रीब्यूशन आहे, इन हवाले खां पंहिंजे कंट्रीब्यूशन जे हवाले खां उहो केतिरो अहम आहे। ईअं न थी वञे जो ग़लती में असां अहिड़े क़िस्म जो इंडिकेटर खे डिलीट करे छॾियूं जंहिंजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन हुजे, ऐं अहिड़े क़िस्म इंडिकेटर खे रखी छॾियूं जंहिंजो मीगर या तमामु घटि कंट्रीब्यूशन हुजे, या जंहिंजो कंट्रीब्यूशन ई न हुजे, यानी उनखे डिलीट करण सां असांजे मॉडल जी ओवरऑल आर स्क्वायर ते को फ़र्क़ु कोन पए। तो इन करे इहो इंतिहाई लाज़मी आहे त असां जेको आहे पंहिंजे मॉडल जी इफेक्ट साइज़ खे चेक कयूं ऐं ख़बर पए त कहिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल जो केतिरो इम्पैक्ट आहे। ठीकु आहे। या उन खां पोइ तव्हां हिते मॉडल बि ॾिसी रहिया आहियो जंहिंमें आहे त ए स्क्वायर इक्वल टू आर स्क्वायर इंक्लूडेड माइनस आर स्क्वायर एक्सक्लूडेड ओवर 1 माइनस आर स्क्वायर इंक्लूडेड। हाणे आर स्क्वायर इंक्लूडेड ऐं एक्सक्लूडेड छा इहो अचो त मां सम्झूं। हाणे in the it is estimated that the first time with the exogenous latent variable included the yielding R square। ठीक है। तहां जी हिते मॉडल ॾिसी रहिया हो त हिन मॉडल में हिकिड़ी R स्क्वायर तव्हांखे मिली रही आहे। ठीक है। हाणे छा था कयूं असां त सेकंड टाइम with the exogenous latent variable excluded। हाणे छा हिकिड़ो वेरिएबल खे एक्सक्लूड था करे छॾियूं। जॾहिं वेरिएबल खे एक्सक्लूड करे छॾियोसीं त उन खां पोइ असांजी R स्क्वायर केतिरी घटि थी, इनके असां चवंदा आहियूं आर स्क्वायर एक्सक्लूडेड, यानी एक्सक्लूड करण खां पोइ जेका आर स्क्वायर असांखे मिली। त हाणे उम्मीद कयां थो तव्हांखे आर स्क्वायर इंक्लूडेड ऐं आर स्क्वायर एक्सक्लूडेड जो कॉन्सेप्ट मुकमल तौर ते मिली वियो। हाणे ॾिसूं त उनजो इम्पैक्ट केतिरो आहे, छा उहो सस्टेंशनल आहे या मीगर आहे या इन वञण सां को फ़र्क़ु ई कोन थो पए, इहो ॾिसूं। इन हवाले खां वरी तव्हां ॾिसो था त गाइडलाइन फॉर असेसिंग एफ स्क्वायर आर that the values of 0.02,
1, 5 and 0.35 respectively represent small, medium and large effect. कोहिन जो ही आहे तमाम सुठो पेपर आहे 1998 में of the exogenous latent variable, यानी असां चेक कंदा त हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल जी वञण खां पोइ उनजो इंपैक्ट आर स्क्वायर ते केतिरो पियो, लेकिन वो इंपैक्ट जेको आहे 0.02 खां वठी करे 0.15 ताईं आहे त इहो वीकर आहे, 0.15 खां वठी करे 0.35 आहे त दैट्स अ मीडियम आहे, ठीकु आहे, ऐं 0.35 खां मथे जो इंपैक्ट पए त इहो सब्सटेंशियल इंपैक्ट आहे। हाणे इन मुताबिक़ असां डिसाइड कंदासीं त कहिड़े वेरिएबल कहिड़े कंस्ट्रक्ट खे असां लीड कयूं ऐं कहिड़े खे लीड न कयूं। अच्छा, इनमें वरी तव्हां वधीक ॾिसी रहिया आहियो त इफेक्ट साइज वैल्यू ऑफ लेस देन 0.02 इंडिकेट देयर इज नो इफेक्ट, यानी कि जो इफेक्ट 0.02 खां घटि थो पए या उनजे वञण सां को फर्क़ु कोन थो पए, तव्हां ख़तम करे छो त अञा वधीक पए जाए, छो जो उनजे हुजण सां बि को फ़ाइदो कोन्हे ऐं उनजे न हुजण सां बि को फर्क़ु कोन थो पए तव्हांजे आर स्क्वायर ते। ठीक है, सो ही कुछ ज़रूरी शयूं हुयूं जेके मां तव्हांजे साम्हूं पेश कयूं। अचो थोरो प्रैक्टिकल करे ॾिसूं हिन हवाले खां। असां वटि पंहिंजो ही डेमो फाइल आहे, ठीक है, इन हवाले खां मूं तयारु कयो आहे। बाय द वे इन जी जेका डेटा आहे मां इन वीडियो जे हेठां रखी छॾी आहे, तव्हां डेटा डाउनलोड करे लिंक रखी छॾे, उहो डेटा डाउनलोड करे तव्हां इनखे प्रैक्टिकल तौर बि करे सघो था। ही डेमो 1 आहे, ठीक है, असांजो मॉडल अची वियो ऐं हिन मॉडल में असांजा 361 रिकॉर्ड्स आहिनि, ठीक है। तो हाणे ही असां मॉडल अची वियो। हाणे असां वटि मां तव्हांखे मॉडल जो तारुफ़ कराईंदो हलां त ही असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं ही असांजा 3 डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं ही 2 असांजी डिपेंडेंट वेरिएबल, यानी इन सभी जो मां इंपैक्ट कयां थो त ग्रीन परचेसिंग बिहेवियर, यानी असां जेके ग्रीन प्रोडक्ट्स असां उन कीअं माना असांजो बिहेवियर छा आहे उन हवाले खां, त उन ते इंपैक्ट ट्रस्ट ऑन ग्रीन प्रोडक्ट जो केतिरो थो पए, मीडिया जो केतिरो पए, प्राइस उनजी केतिरी आहे, इंटरपर्सनल इन्फ्लुएंस केतिरो आहे ऐं इन्वायरमेंट नॉलेज। इहे हिकिड़ो मॉडल आहे जेको जंहिं ते मां कमु कयां थो। अचो त इन मॉडल ते असां पंहिंजो रन कयूं। अच्छा दोस्तों, ये त ही पूरो असांजो रिफ्लेक्टिव आहे, सो इन हवाले खां असां कमु कंदासीं वञी कंसिस्टेंट पीएलएस रिफ्लेक्टिव कंसिस्टेंट। अच्छा, हिते असांखे पीएलएस एल्गोरिथम तॾहिं जॾहिं असांजा सभई फॉर्मेटिव हुजनि, पर असांजा सभई रिफ्लेक्टिव आहिनि या कॉम्बिनेशन हुजे त पोइ असां कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम खणंदासीं। हिते असांजा सभु रिफ्लेक्टिव, असां प्रिफर कंदासीं कंसिस्टेंट पीएलएस एल्गोरिथम खे। अच्छा, हिते अची वियो असांजो कैलकुलेट, असां बहितर आहे इनके कनेक्ट करे छॾूं त रिज़ल्ट असांखे बहितर मिली वेंदा। थोरो तव्हां पढ़ी वठंदो त तव्हांखे सम्झी वेंदो त मां हिनखे अटैच छो कयो आहे, हिते क्लिक छो कयो आहे, ठीकु आहे। ऐं बकाया ठीकु आहे, पाथ ठीकु आहे, ओके, स्टार्ट कैलकुलेशंस। असां कैलकुलेशन मिली वियूं ऐं हिते असांखे ही पाथ कोएफिशिएंट भी मिली विया। असां वेंदासीं आर स्क्वायर तरफ़। हाणे आर स्क्वायर असां जो कुल तरीक़ो इहो आहे त ही असां ते ॾिसो था, हिन में हिते आर स्क्वायर क्लिक कंदासीं त असांखे आर स्क्वायर मिली वेंदी, ठीकु आहे। पर हिते हिन लाइ असांखे हिते अचणो पवंदो डेमो में, ठीकु आहे। हाणे जीअं असां डेमो में आयासीं त असांखे आर स्क्वायर जेको आहे 0.446 मिली, असांखे काफ़ी बेहतर आर स्क्वायर आहे, ठीकु आहे। ही काफ़ी बेहतर वैल्यू आर स्क्वायर जो आहे। अच्छा, हाणे असां वरी वेंदासीं त असां ॿियो तरीक़ो ॾिसूं त हिन में पीएलएस एल्गोरिथम में वञूं या असां हिते रिपोर्ट क्लिक कंदे रिपोर्ट में अची वेंदासीं। हिते आर स्क्वायर असांखे पंहिंजी ख़बर पइजी वेंदी 0.446, यानी 44% जो आर स्क्वायर आहे, यानी ही जेके बि असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल इहे मिलाए करे हिन में 44% कंट्रीब्यूट कनि था ऐं कुझु अहिड़ा वेरिएबल आहिनि जेके असां इंक्लूड न कयो, उहे तक़रीबन तव्हांजा 56% अहिड़ा जेके असां इंक्लूड न आहिनि कया, यानी 44.6 जेको असांजो आहे इहो असांजो आहे एक्सप्लेन वेरियंस, ठीकु आहे। ही एक्सप्लेन वेरियंस आहे। असां वरी रिपोर्ट में वञूं पंहिंजे में ऐं हिते असांखे आर स्क्वायर जी वैल्यू मिली वियो, ठीकु आहे। ऐं ही आर स्क्वायर आहे, एडजस्टेड आर स्क्वायर आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां एफ स्क्वायर में वेंदासीं। हाणे एफ स्क्वायर में असांखे कुझु जेके वैल्यूज़ मिलनि था सभिनी जा, त उहो असां ॾिसूं त इहो मुख़्तलिफ़ मल्टी कलर में इन जो मक़सदु छा आहे। सभ खां पहिरीं मां तव्हांखे इहो सम्झाईंदो हलां त जीपीबी हिते कंहिं क़िस्म जो आर स्क्वायर असांजो हिन में एफ स्क्वायर कोन्हे, छो जो जीपीबी असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे, इन करे हिन जो एफ स्क्वायर कोन्हे ईंदो, ठीकु आहे। बक़ाया जेके असांजा ॿिया जेके बि इंडिपेंडेंट उन सभिनी जो असांखे एफ स्क्वायर मिली रहियो आहे। अच्छा, हाणे मां कलर तव्हांखे ॿुधाईंदो हलां। सभ खां पहिरियों असांजो ही कलर आहे ग्रीन। ग्रीन जो कलर में जो मक़सदु आहे इनजो सब्सटेंशियल इम्पैक्ट आहे, ठीकु आहे। छो बि मां तव्हांखे ॿुधायां छो असां चऊं था हिन जो सब्सटेंशियल इम्पैक्ट आहे।
ठीकु आहे। ऐं हीउ जेको ब्लैक में आहे इन जो असांजो मीगर नंढो इम्पैक्ट आहे ज़रूरु, पर घटि इम्पैक्ट आहे। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असांजा हीअ जेके टे आहिनि इन जो असांजो इम्पैक्ट माना आहे ई कोन। जेकॾहिं असां टिनी खे रीड करे छॾियूं त को फ़र्क़ु कोन पवंदो तव्हांजे आर स्क्वायर ते, पर जेकॾहिं असां न हिनखे टीजीपी खे ॾिए त इन जो तमामु सब्सटेंशियल इम्पैक्ट पवंदो तव्हांजे आर स्क्वायर ड्रास्टिकली घटिजी वेंदी। ठीकु आहे। अच्छा, इन हवाले खां वरी मां तव्हांखे ॾेखारियां इहे छो मां चवां थो। इन हवाले खां ही आहे स्क्वायर असां वटि आहे जंहिंमें असांजो हिन जो असांखे ही बेंच मार्क रहियो आहे। ठीकु आहे। हिन बेंच मार्क मुताबिक़ असां डिसाइड कंदासीं त कहिड़ा असांजा कुझु रेड में शो आहिनि, ब्लैक में शो आहिनि ऐं ग्रीन में शो आहिनि। उही आहे त बेंच मार्क असांजो आहे 0.15 यानी 15% खां जेको वैल्यू घटि आहे त उहे या त मीगर आहिनि यानी तमामु घटि हिन जो कंट्रीब्यूशन या हिन जो कंट्रीब्यूशन आहे ई कोन। लेकिन इहो 15 खां मथे आहे त इन ॾाढो सुठो इम्पैक्ट आहे, सब्सटेंशियल इम्पैक्ट जेके असां चऊं था इहो आहे। सो इन हवाले खां असांजो ही मैट्रिक्स में असां इन हवाले खां ॾिसूं था असांजो ही असांजो इम्पैक्ट आहे। हाणे के असां ॾिसूं था हिन टी मां हिकिड़े वेरिएबल खे ख़तमु करे ॾिसूं त छा थो थिए। अचो इहो बि करे ॾिसूं। ठीकु आहे। असां इनखे छा था कयूं त भई कंहिंखे कजे ओके असां प्राइस इम्पैक्ट, अच्छा मीडिया जो इम्पैक्ट बिल्कुलु बि न आहे। इनखे भला डील करे ॾिसूं। अच्छा ही मीडिया आहे। मीडिया जे वैल्यू खे जस्ट राइट क्लिक रीड कंदो त हले। ऐं रीड करण खां पोइ छा थींदो त उहे सभु वैल्यूस ख़तमु थींदा ऐं वरी सॼी प्रोसेस खे वरी ॿीहर हलाइणो पवंदो। ठीकु आहे। अच्छा साईं, हिनखे असां ॿीहर हलायूं था। ठीकु आहे। ई स्टार्ट कैलकुलेशंस। ऐं डायरेक्ट असां पंहिंजी सम्झूं था, असां ॾिसूं था 0.446 यानी कंहिं क़िस्म जो को बि असांजे हिन मथां इम्पैक्ट कोन पियो इन जे वञण खां पोइ। पर जेकॾहिं असां ॾिसूं ॿीहर पीएलएस एल्गोरिथम में वञी ॾिसूं, एफ स्क्वायर में ॾिसूं त जेको सब टीजीपी खे भला डील करे ॾिसूं छा थो थिए। ठीकु आहे। हाणे हिन वक़्तु जेको असांजो आहे उहो आहे 0.446। यादि रखिजो त 0.446 असांजो आहे। असां टीजीपी खे असां ॾिसो टीजीपी जेको पाथ आहे उहो ॾाढो जेको पाथ आहे उहो ॾाढो सुठो आहे। 48% जो जेको इम्पैक्ट आहे तव्हांजो हिन जो बि ॾिसो ॾाढो आहे। हिन जो ॿिन्ही जेको आहे उहो ॾाढो घटि आहे। हिन जो प्राइस आईटीपी जो नेगेटिव आहे। त इन हवाले खां तव्हां ॾिसो था जंहिंजो पाथ जेको आहे ॾाढो सब्सटेंशियल इम्पैक्ट आहे तव्हांजो तव्हांजी डिपेंडेंट वेरिएबल ते उनजो आर स्क्वायर बि ओतिरो वधीक सुठो आहे। ठीकु आहे। बहरहाल हाणे असां उनखे डील था करे ॾिसूं। डील थी वियो। ठीकु आहे। ऐं ही पीएलएस नो 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 ही इनखे असां डील कंदासीं। ओके थी वियो। ठीक। अच्छा everything is okay. Start calculations. ऐं हाणे ॾिसो था आर स्क्वायर असांजी कयो। हाणे आर स्क्वायर उहो पॉइंट असांजो 0.293 थी वियो। केॾो घटिजी वियो आर स्क्वायर असांजो। त इन हवाले खां असां ॾिसंदासीं त अॻे बि असांजो 0.446 हो हाणे 0.229। हाणे इहो जेको इम्पैक्ट आहे असांजो इहो इम्पैक्ट असां ॾिसंदासीं त असांजो इहो इम्पैक्ट सब्सटेंशियल आहे या न आहे। इनखे असां वरी कंपेयर कंदासीं पंहिंजे वैल्यूज़ सां। जीअं तव्हां हिते वरी ॾिसी रहिया आहो त असांजा जेके टे आहिनि 0.02, 0.15 ऐं 0.35। हाणे जेको फॉर्मूला आहे एफ स्क्वायर वारो उहो तव्हांजे साम्हूं तव्हांखे नज़र अची रहियो आहे जंहिंमें असां 0.446 असांजो इंक्लूडेड आहे ऐं उन खां पोइ 0.153 इहो असांजो एक्सक्लूडेड आहे ऐं उन खां पोइ ओवर 0.1 माइनस असांजो इंक्लूडेड त उहो असांजो थियो 0.554। जॾहिं असां इन पूरी इक्वेशन खे छॾायोसीं जेको असांजो जवाबु आयो 0.52 यानी 52% इम्पैक्ट पियो। यानी तमामु वॾो सब्सटेंशियल इम्पैक्ट आहे। इन जे करण सां तव्हांजी केॾी आर स्क्वायर घटिजी वई त इहो असांखे लाज़मी आहे त इहो असां इन तरीक़े सां असांजे इफेक्ट सां चेक कंदासीं त कहिड़े इंडिपेंडेंट वेरिएबल जो तमामु घणो कंट्रीब्यूशन तमामु घणो कंट्रीब्यूशन जेको असांजो आहे उहो आहे टीजीपी जेके असां रीड करे छॾियोसीं। ठीकु आहे। पर असां हाणे हिते ॾिसंदासीं हिन वैल्यूज़ त तव्हां ॾिसो था त आर स्क्वायर असांजो उहो 0.23 थी वियो। सो हाणे इहो असां प्रैक्टिकली अमल करे ॾिठोसीं त इन में ख़बर पई त असांखे जेको आहे कहिड़े कंहिंसां रीड करणु घुरिजे ऐं कहिड़े कंहिंसां रीड न करणु घुरिजे। असां थोरो बूटस्ट्रैपिंग करे ॾिसूं हिन मसइले खे भला। बूटस्ट्रैपिंग हिते बि असां कंसिस्टेंट पीरियड्स बूटस्ट्रैपिंग कंदासीं। ठीकु आहे। ऐं हिते असां जेको आहे 500 कंदासीं त बहितर आहे छो जो न त काफ़ी टाइम लॻी वेंदो असांजो इनखे जेको आहे। अच्छा बाय द वे मां तव्हांखे हली इहो बि ॾेखारींदो हलां हिते तव्हां ॾिसो था हिकिड़ो इमेज त जंहिंमें मां 500 सां
बूस्टरअपिंग कई ऐं ॿिए खे मां जेको आहे सो 5000 सां जेके सब सैंपल उन सां बूस्टरअपिंग कई। ॿिन्ही में रिजल्ट्स में केतिरो तव्हां फ़र्क़ु ॾिसी रहिया आहियो। अच्छा, हीअ असांखे उन खां पोइ तव्हां बूस्टरअपिंग की मदद सां तव्हां जो जेको आहे पी वैल्यू टी वैल्यू ॾिसी बि सघो था त कहिड़ा इंडिकेटर जो कंट्रीब्यूशन आहे उहो सिग्निफिकेंट आहे या न। इन हवाले खां मुंहिंजी वीडियो बूस्टरअपिंग ते अवेलेबल आहे, तव्हां उहा ॾिसी वठो। हाणे असां हलूं था पंहिंजे स्टेप नंबर 2 जी तरफ़, त जंहिंमें ॾिसंदासीं त असां पंहिंजे ब्लाइंड फोल्डिंग ऐं प्रिडिक्टिव रेलेवेंस क्यू स्क्वायर जो कमु असां कीअं कयूं। ठीकु आहे, इन हवाले खां थोरो मां तव्हांखे बैकग्राउंड ॾींदो हलां। अच्छा, हिते in addition to evaluating the magnitude of R square values as criterion to predictive accuracy, researchers should also examine the Stone Geisers Q square value. त Q square value भी लाज़मी है त असां उनखे चेक करे वठूं त उन जो इम्पैक्ट केतिरो आहे। हाणे इन जो कमु कहिड़ो आहे असांजो Q square जो जेको असां छो था कयूं, त इन हवाले खां आहे त this measure is an indicator of the model's out of sample predictive power, या जेके असां चवंदा आहियूं त predictive relevance, यानी इन जी predictive relevance चेक कंदो आहे Q square तव्हांजी पूरे मॉडल जी। छो जो पूरो कमु जेको तव्हां स्मार्ट पी ॾिसो उहो प्रिडिक्शन कंदो आहे, Q square चेक जेको आहे उहो रन कंदा आहियूं। इन हवाले खां वधीक तव्हां ॾिसो था स्ट्रक्चरल मॉडल Q square वैल्यू larger than 0 for specific reflective endogenous latent variable indicate the path model predictive relevance for particular dependent construct. So हाणे छा कंदो इन जो जेको Q square जो वैल्यू आहे उहो केतिरो 0 खां मथे आहे इहो इनखे चेक कंदो आहे। जेतिरो Q square जो वैल्यू असांजो 0 खां वधीक हूंदो ओतिरो वधीक बहितर आहे, ओतिरो वधीक इन जी प्रिडिक्शन उहा ओतिरी वधीक आहे। अच्छा, हिन हवाले खां मां तव्हांखे इहा ॿी ॻाल्हि हलाईंदो हलां त जेको Q square असां त मयर सिर्फ़ु असां हुनजो रिफ्लेक्टिव जो कंदा आहियूं, फॉर्मेटिव जो न आहियूं। जॾहिं असांजो डिपेंडेंट वेरिएबल रिफ्लेक्टिव हूंदो यानी एंडोजीनियस लेटेंट वेरिएबल रिफ्लेक्टिव हूंदो त तॾहिं असां Q square असां अप्लाई कंदासीं। ठीकु आहे, हीअ ॾाढी अहम शइ हुई जेका तव्हां ज़हन में ज़रूरु रखो। अच्छा, उन खां पोइ आहे त ब्लाइंड फोल्डिंग इज़ अ सैंपल रीयूज़। हाणे इहो जेको ब्लाइंड फोल्डिंग में थींदो छा आहे एक्चुअली उहो मां तव्हांखे सम्झाईंदो हलां। The blindfolding is a sample reuse technique that omits every data point in the endogenous construct indicator. ठीक है, हाणे blindfolding जेको आहे इहा हिकिड़ी रीयूज़ यानी बार बार शयुनि खे ॿीहर इस्तेमालु करण जी टेक्निक आहे, जंहिंमें छा कंदी आहे त हिकिड़ी ख़ासि डेटा पॉइंट जेका आहे उनखे उते पुॼी करे उनखे डेटा पॉइंट खे रीड करे छॾींदी आहे। ठीकु आहे, एस्टिमेट पैरामीटर्स विद द रिमेनिंग डेटा पॉइंट, ऐं पोइ जेका डेटा पॉइंट रहंदी आहे डेटा उनखे वरी उन ते एस्टिमेट कंदा आहियूं, वरी उन 7 ऐं उन खां पोइ जेको आहे उन सैंपल रीड कंदी आहे। मिसाल जॾहिं असां प्रैक्टिकली करे ॾिसंदासीं त असांखे हिकिड़ो वैल्यू मिलंदो फ्रॉम 7 to 10, 5 to 10, यानी तव्हां जॾहिं कमु कंदो इन मां को बि हिकिड़ो वैल्यू तव्हां रखंदो त पोइ उहो जेको आइटम बार बार उनखे रीड कंदो वेंदो। मिसाल असां हिते 7 रखूं था, नॉर्मली जेको उहो 7 यूज़ थींदो आहे। ठीकु आहे, त उहो 7 त जेको हर 7th आइटम आहे उहो रीड कंदो वेंदो ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हांखे को बक़ाया डेटा आहे उन ते ई जेको आहे पंहिंजो एस्टिमेशन रखणु जारी रखंदो। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ आहे त ओमिटेड डेटा पॉइंट्स आर कंसीडर्ड मिसिंग वैल्यूज़, जेके बि डेटा ओमिट थी वियूं यानी जेको हर 7th आइटम जेको असांजो डेटा पॉइंट उहो ओमिट थी वियो उहो उनखे एज़ अ मिसिंग डेटा ट्रीट कंदो। हाणे मिसिंग डेटा खे ट्रीट करण खां पोइ त एंड ट्रीट अकॉर्डिंगली व्हेन रनिंग पीएलएस एल्गोरिथम, हाणे उनखे कीअं ट्रीट कंदो, या त उनखे पेयरवाइज डिलीट करे छॾींदो या वरी उनखे जेको आहे सो मीन रिप्लेसमेंट जेको आहे यानी उते मीन ॾींदो, यानी उन डेटा पॉइंट जेके बि आहिनि उनखे जो मीन कढी करे उहो मीन पॉइंट ते रखी छॾींदो उन जॻह ते। ठीकु आहे, इहो हिकिड़ो ट्रू आहे। उन खां पोइ आहे त डिफरेंस बिटवीन द ट्रू यानी जेको एक्चुअल जेको आहे ट्रू ओमिटेड डेटा यानी जेका डेटा मां ओमिट थी वई जेका रीड कंदा था वञूं कंदो थो वञे उहा डेटा, and the predicted ones that is then the use is the input for the Q square में। ऐं जेका ॿी प्रिडिक्ट थे निकिरे थी यानी हिकु डेटा तव्हां रीड कंदा उन नतीजे में ऐं उन खां पोइ जेका डेटा निकिरे थी एक्चुअल डेटा ऐं जेका ॿी डेटा असांखे उनखे पाण में जेका यूज़ करे ही Q square जो मैयर कढंदो आहे। Blindfolding is iterative process that repeats until each data point has been omitted and the मॉडल रीएस्टिमेटेड, यानी हर एक डेटा पॉइंट की रीड कंदो जो जेसि ताईं पूरो सैंपल, मिसाल तव्हां सैंपल 300 जो आहे त उन में जेके बि 7 आइटम यानी 7, 14, ठीकु आहे, उन खां पोइ 21 जेको जेसि ताईं इहे पूरा नथा थियनि उहो रीड नथो कंदो वञे तेसि ताईं इहो प्रोसेस आइट्रेटिव
यानी वो रिपीट कंदो रहंदो जेसिताईं वो डेटा पॉइंट सब पूरा थी वञनि। अच्छा, उन खां पोइ द ब्लाइंड फोल्डिंग प्रोसीजर is usually applied to the endogenous construct that have the reflective measurement model specification as well as an endogenous single item construct. ठीक है, हाणे इन में अची वई त ब्लाइंड फोल्डिंग प्रोसीजर असां एंडोजीनियस कंस्ट्रक्ट ते कंदा आहियूं, यानी डिपेंडेंट वेरिएबल ते कंदा आहियूं जेको रिफ्लेक्टिव हुजे या रिफ्लेक्टिव हुजे, ऐं या वरी एंडोजीनियस कंस्ट्रक्ट हुजे जेको पंहिंजो सिंगल आइटम कंस्ट्रक्ट हुजे, पर उहो बि रिफ्लेक्टिव हुजणु लाज़मी आहे। ठीक है, तो यह टेक्निकल पॉइंट है जेका तव्हांखे ज़रूर ज़हन में रखणु घुरिजे। अच्छा, उन खां पोइ अचो त इन पंहिंजे प्रोसेस खे करे ॾिसूं त इहो असांजो कीअं थींदो। हिन में असां वापसि पंहिंजे ठीक है असां ईंदासीं ब्लाइंड फोल्डिंग असांखे हिते मिली रही आहे, ब्लाइंड फोल्डिंग अची वई। ठीक है, हाणे तव्हां ही आहे ओमिशन डिस्टेंस, थोरो हिनखे असां पढ़ी वठूं त हिन में ही चए छा थो, साॻी ॻाल्हि थो करे। The in omission distance 7th, for example, implies that every 7th data point of the target construct indicators are eliminated as a single blind folding round. एक round में जेको भी आए, and since the blind folding procedure has to omit and predict every data point of the indicator used in the measurement model of a certain latent variable, it comprises 7 blind folding rounds. असांखे 7 blind folding rounds मिलंदा, उहो मां तव्हांखे ॾेखारींदो हलंदुमि। Hence, the number of the blinding folding rounds always equal to the omission data. ठीक है, ही थोड़ी असां लाइ लाज़मी त ॾिसी वठूं त भई थ्योरेटिकली कीअं शयूं आहिनि। बाक़ाया असांजो ठीक आहे, ओके, जस्ट स्टार्ट कैलकुलेशंस। ठीक है, हाणे स्टार्ट कैलकुलेशन असांखे रिज़ल्ट मिली वियो जेको असांजो हिते असां ॾिसूं त असांखे रिज़ल्ट जेके आहिनि असांजा ही असांजे 4 असांजे डिपेंडेंट वेरिएबल ऐं असांजे वेरिएबल आहिनि जेके असांजे बक़ाया हिकिड़ो असां टीजीपी तव्हां यादि असां डिलीट करे छॾियोसीं। ठीक आहे, हाणे इन में ही SSO ऐं SSE तव्हां हिते उनजा पंहिंजो ॾिसी रहिया आहियो फुल फॉर्म जेको आहे। हाणे ही उनजा वेरिएबल आहिनि। हाणे ही असांजो क्यू स्क्वायर जेको असांजी ब्लाइंड फोल्डिंग उहो कीअं निकितो, उनजो ही फॉर्मूला आहे क्यू स्क्वायर इक्वल means the bracket equal to the 1 minus SSE. 1 minus हिसाब पे 1 मां ही माइनस कंदासीं, उन खां पोइ डिवाइडेड बाय द SSO असांजो ही यादि थियो। त हाणे ही जेको पॉइंट आहे असांजो 0.075 इहो जेको आहे यानी 0 खां थोरो वधीक आहे। इन जो सबबु हिकिड़ो इहो आहे त असां जेको अहम जेको फैक्टर हुयो टीजीपी असां उन मां डिलीट करे छॾियोसीं, त जंहिंजे करे असांखे इहो तमामु घटि मीगर जेको असांजो आहे त इहो जेको 0 खां जो ब्लाइंड फोल्डिंग जो आहे 0 खां जेतिरो वधीक मथे हुजे त उहा उनजी प्रेडिक्टिवनेस ओतिरी वधीक हूंदी, उनजी प्रेडिक्टिवनेस तमामु घटि आहे, यानी इक्वल टू 0, यानी ईअं सम्झो न हुजण जे बराबरि। छो जो असांजो मेजर जेको असांजो कंस्ट्रक्ट असां रीड करे छॾियोसीं, इन जे करे असां वरी बि था कयूं उनखे एड था कयूं, उन खां पोइ ॾिसूं छा थो थिए। पर इन खां अलावा तव्हां हिते ॾिसो त ही केस 1 2 3 4 5 7 7 केस जो असां में 7 नंबर ॾिठोसीं, इन करे इहो असांजो अची वियो। अचो थोरो असां पंहिंजो हुन में हिकिड़ो एड करे ॾिसूं, इहो त पोइ ॾिसूं छा थो थिए। दोस्तो असां वरी अची वियासीं पंहिंजे हिन मॉडल ते। हिन मॉडल में असां पूरो हिकिड़ो मॉडल आहे। अच्छा, हाणे असां ॿी हिंदी ब्लाइंड फोल्डिंग करे था ॾिसूं। आर स्क्वायर असांखे 44% आहे, असांजी ब्लाइंड फोल्डिंग बि था करे ॾिसूं। ठीक है, हर शइ हाणे तव्हांखे ख़बर आहे, स्टार्ट कैलकुलेशंस। ठीक है, हाणे तव्हां ॾिसो त जॾहिं असां हिकिड़ो उहो एड कयोसीं त असांखे जेको वैल्यू आहे उहो केतिरो सुठो असांखे वैल्यू मिलियो आहे, उहो 13% आहे, यानी काफ़ी बहितर आहे तव्हांजे 0 खां काफ़ी मथे, यानी इन जी प्रिडिक्टिवनेस जेका उहा असांजी काफ़ी सुठी आहे। ऐं इन मां असांजी हिन वैल्यू मां ख़बर पइजी वई त असांजी प्रिडिक्टिव आहे इन जो उहो काफ़ी बहितर आहे। ठीक है, ही असांजो तरीक़ो हुयो। असां पंहिंजो हिनखे चेक कयोसीं क्यू स्क्वायर खे। पंहिंजे आख़िरी स्टेप जेको आहे उहो आहे स्टेप 6 इफेक्ट साइज क्यू स्क्वायर। हिनखे बि कंदा हलो, तमामु नंढो मैन्युअल प्रोसीजर आहे, जस्ट तव्हांखे थ्योरी पेश करणी आहे। त इन में तव्हां ॾिसी रहिया आहियो त क्यू स्क्वायर वैल्यूज एस्टिमेटेड बाय द ब्लाइंड फोल्डिंग प्रोसीजर represent a measure of the how well the path model can predict the originally observed values. ठीक है, क्यू स्क्वायर जेका उन खां पोइ आहे त सिमिलर टू द एफ स्क्वायर इफेक्ट साइज अप्रोच ऑफ assessing the r square values, the relative impact of the predicted relevance can be compared by the means of the measure of the q square effect size. हाँ, वो ही असां q square रंग में कराया सी सारी फार्मूला तव्हांखे नज़र अची रही आहे त q square effect size असां कीअं चेक कयूं, उन जे लाइ ही फार्मूलो आहे q square इक्वल टू तव्हां हिते ॾिसी बि रहिया आहियो पंहिंजे साम्हूं त q square included minus q square excluded 1 minus q square included। तव्हां हिनखे
जी अॻु में तव्हांखे ॾेखारियो प्रैक्टिकली करे ठीक बाय हैंड जेको आहे तव्हां बाय हैंड इन जेका जेके कैलकुलेशंस करे तव्हां पाण सघो था ऐं जे लाइ वरी जेको अच्छा हाणे हिन जो की ख़बर पए त इहो जेको असांखे रिज़ल्ट मिलियो इन फार्मूला मां उहो सिग्निफिकेंट आहे या यानी उहो ठीकु आहे या न इन जे लाइ तव्हां ॾिसो था ही टे बेंचमार्क असां वटि आहिनि जेके साॻा ई जेके तव्हां अॻु में असां एफ स्क्वायर वारे में असां कयूं पिया त उहे साॻा ई तव्हां ॾिसी रहिया आहियो साॻियूं गाइडलाइन आहिनि हिते त एफ स्क्वायर वैल्यू यानी हिते क्यू स्क्वायर वैल्यू बि साॻियो ई आहे त 0.02 0.15 ऐं 0.35 रिस्पेक्टिवली उहो स्मॉल मीडियम लार्ज एंड इफेक्ट आहे साॻियो ई हिते बि गाइडलाइन इहे एप्लीकेबल आहे हिन स्टेप नंबर 6 में ठीक है उम्मीद कयां थो त ही पूरो वीडियो तव्हांखे काफ़ी पसंदि आहे छो हिन में काफ़ी टेक्निकल शयूं अची थियूं वञनि आहिनि थोरो दोस्तो जेका वीडियो थोरी वॾी थी वेंदी छो जो काफ़ी शयूं एतिरियूं आहिनि जो माने तव्हां हिनखे 10 मिंट खां घटि करे ई कोन था सघो खोड़ सारियूं शयूं टेक्निकल ईंदो त का शइ रहिजी वञे ऐं तव्हां उन स्मार्ट पीरियड खे सही तरह सम्झी न सघो इन कोशिशि आहे त पूरी शयूं जेके तव्हांजे साम्हूं पेश अचनि ही जेके बि मां तव्हांखे हिन में शयूं ॾेखारे रहियो आहियां जेके थ्योरिटिकल बि उहो हिन किताब मां वरितियूं आहिनि इहो किताब मोड अवेलेबल आहे हिन जेको ईमेल ते तव्हां मूंखां घुराए सघो था ठीकु आहे आख़िर में तव्हां पंहिंजो ज़रूरु ख़्यालु रखो ऐं हिन चैनल जो बि ख़्यालु रखो लाइक कयो सब्सक्राइब कयो शेयर कयो कमेंट कयो ठीकु आहे ऐं वरी जल्द वरी तव्हां सां इंशाल्लाह नई वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थी तेसिताईं अल्लाह हाफ़िज़